सिंधुवर्ल्ड.com जे हिन वीडियो में तव्हांजो स्वागत आहे। अॼु असां सिंधी शादियुनि जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। इन विषय ते ॻाल्हाइण जे लाइ मूंसां गॾु आहिनि पूजा आहूजा। पूजा आहूजा जी तव्हांजो स्वागत आहे। थैंक यू। जय झूलेलाल। त देरि न कंदे असां इन इंटरव्यू खे शुरू था कयूं। त पूजा जी, सिंधु शादी छा आहे? जी, सिंधु शादी एक्सक्लूसिव सिंधी मैट्रिमोनी पोर्टल आहे जंहिंजी वेबसाइट sindhushadi.com आहे ऐं उन सां गॾु सिंधु शादी एंड्रॉइड ऐप बि आहे। त सिंधु शादी छो शुरू कई हुई आहे? असां सिंधी भारत देश जे अलॻि अलॻि शहर में रहिया पिया आहियूं। सभिनी खे जोड़ण जे लाइ इहो प्लेटफॉर्म तयारु कयो वियो आहे। सिंधी समाज में माइटियूं ॾुखियूं थी रहियूं आहिनि। छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे मनपसंदि रिश्तो मिलण में तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि, जंहिंखे मिटी माइटीअ वारा बि दूर नथा करे सघनि। सिंधु शादी इन प्रॉब्लम खे सॉल्व करण जो हिकु ज़रियो आहे। सिंधु शादी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधियुनि जे लाइ आहे। अच्छा, त इहो प्रोजेक्ट कंहिं शुरू कयो आहे? हियो पोर्टल द सिंधु वर्ल्ड शुरू कयो आहे। द सिंधु वर्ल्ड 2006 खां वठी सिंधी समाज खे जोड़ण जो कमु करे रहिया आहिनि। द सिंधु वर्ल्ड जे फेमस सिंधी बिज़नेस डायरेक्टरी, सिंधी पॉपुलेशन काउंटर जहिड़नि प्रोजेक्ट्स में हाणे सिंधु शादी बि शामिलु कई वई आहे। हाणे ॿुधायो, सिंधु शादीअ जो सुठे नमूने सां उपयोग करण लाइ छा कजे? जी, sindhushadi.com ते तव्हां रजिस्टर करे सघो था या ऐप डाउनलोड करे सघो था। ऐप ते वञी करे मोबाइल नंबर विझी OTP वेरीफाई करे पंहिंजो फोटो ऐं बायोडाटा अपलोड कयो। तव्हां सभिनी रजिस्टर्ड मेंबर्स जो प्रोफाइल ऐं फोटोज़ ॾिसी सघो था। जेके प्रोफाइल तव्हांखे वणनि तव्हां उन्हनि सां सिधो कॉन्टेक्ट करे सघो था। त इन ते प्रोफाइल रजिस्टर करण जे लाइ कुझु चार्जिस आहिनि? रजिस्ट्रेशन चार्ज तमामु थोरी आहे, 1101 रुपया। इन खां पोइ ॿी कहिड़ी बि चार्ज तव्हां न वठी वेंदी। जे इहो यूज़ करणु वक़्तु कंहिंखे कुझु तकलीफ़ थी अचे त छा थो करे सघिजे? सिंधु शादी खे कॉन्टेक्ट करण जे लाइ support@sindhushadi.com या 8485802292 ते व्हाट्सएप या कॉल करे सघिजे थो। सिंधु शादी ॾाढी सुठी शइ आहे। इन जो फ़ाइदो सभिनि सिंधियुनि खे वठणु खपे। त पूजा जी, तव्हां कॾहिं था शादी कयो? मां बि सिंधु शादी ते रजिस्टर कयो आहे, जल्दी थी वेंदी। असांखे बि घुराइजो। सिंधियत सुहिणी रहे। जय झूलेलाल।